बाड़ा गली ख़ैबर पख्तूनख्वा सूबे जे एबटाबाद ज़िले जी हिक नंढड़ी वसंदी आहे जेका एबटाबाद खां कोहमरी तरफ़ वेंदड़ रस्ते ते एबटाबाद ज़िले खां 24 किलोमीटरनि जॾहिं त कोहमरी खां 40 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते मौजूदु आहे। हिननि ऊचाइनि वारे समूरे इलाइक़े खे मजमूई तौरु गलियात रेंज बि सॾियो वञे थो, छालाए त हीउ समूरो इलाइक़ो मुख़्तलिफ़ गलियुनि यानी घिटियुनि ते मुश्तमिल आहे। मतिलबु हितां जे सभिनी इलाइक़नि जे नालनि पुठियां लफ़्ज़ गली ज़रूरु शामिल आहे, जीअं बाड़ा गली, नथिया गली, छांगला गली, डंगा गली, झक्का गली, खैरा गली ऐं घोड़ा गली वग़ैरह। लफ़्ज़ गलियात उर्दू जे गलीअ मां वरितलु आहे, जंहिंजो सिंधीअ में मफ़हूम घिटियुनि वारो इलाइक़ो थींदो। बाड़ा गली समुंड जे सतह खां 7710 फुटनि जी बुलंदी रखंदड़ साफ़ शफ़ाफ़ ऐं पुरसकून इलाइक़ो आहे। मुख़्तलिफ़ कमरा आहिनि, के सूट्स आहिनि ऐं के वरी सिंपल रूम्स आहिनि, बेडरूम्स आहिनि। बाड़ा गली पेशावर यूनिवर्सिटी जो समर कैंपस आहे, जिते ख़ासि तौर ते हिन मौसम में मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट पारां कॉन्फ्रेंसिस कोठायूं वेंदियूं आहिनि। मूंॾे कॉल आई कॉन्फ्रेंस जे सेशन दौरान, ऐं जॾहिं मां कॉल अटेंड करण लाइ ॿाहिरि निकिरी आयुसि त हीउ नज़ारो ॾिठो ऐं दिलि चयो त हीउ नज़ारो कैप्चर करे वठिजे कैमरा जे अख में। हिते भोला तमामु घणा आहिनि। हीअ रिहाइश जा कमरा आहिनि असांजा। अंग्रेज़नि जे दौर जूं हीअ इमारतूं ठहियलु आहिनि, क़दीम इमारतूं आहिनि। 1903, 1907, 1913 जूं इमारतूं आहिनि ऐं हिते असांखे रिहाइश ॾिनी वई आहे। ख़ासि तौर ते सुबुह जो उथण सां ई हिननि तव्हां ॾिसो कमरनि जूं जेके छतियूं आहिनि उहे टीन जूं आहिनि। इन जे करे इन्हनि छतियुनि जे मथां इहे भोला जेके आहिनि सुबुह जो हिते टपा ॾियनि था ऐं निंड फिटी वञे थी। तक़रीबन को 6 या 7 धारा ही भोला मथे अची वञनि था। जीअं ई वरी सिजु लहे थो त ही वरी हेठि जंगल में लही वञनि था। हिते ख़ासि तौर ते इंस्ट्रक्शन्स जेके लिखियल आहिनि उन में इहो बि लिखियलु आहे त अकेला तव्हां न निकिरो, छो त हे भोला हमिलो करे सघनि था। घटि में घटि 2 या 3 माण्हू तव्हां गॾिजी निकिरो, ऐं जेकॾहिं का शॉपर तव्हांजे हथ में आहे त उहो खसण जी कोशिशि कंदा। तव्हां ॾिसो हीअ जेके आहिनि हिते गहरे झंगल मां मथे अची वञनि था ऐं माण्हुनि खां ई डिॼनि कोन था। जेकॾहिं 4-5 माण्हू गॾु आहिनि उहे इन्हनि खे जेकॾहिं भॼाइनि था त थोरो भॼी था वञनि, पर ज़ाहिर आहे त हीउ इलाइक़ो हिननि जो आहे, इन जे करे हिते हिननि जी बादशाही हले थी। जेको कॉन्फ्रेंस हॉल आहे, 2 कॉन्फ्रेंस हॉल आहिनि, उहे तक़रीबन कोई 1/2 किलोमीटर जे डिस्टेंस ते मौजूदु आहिनि असां खां। अंग्रेज़नि जी हुकुमरानी वारे ज़माने में हिते कंटोनमेंट क़ाइमु थियलु हुई। हिते सख़्तु गर्मियुनि वारनि महीननि में अंग्रेज़नि जी फ़ौज जा वॾा अमलदार पंहिंजे फ़ौजी गिरोहनि सां अची तरसंदा हुआ, जिन जी कंटोनमेंट असल में रावलपिंडी में क़ाइमु थियलु हुई। पाकिस्तान जे वजूद में अचण खां पोइ अंग्रेज़नि जूं जोड़ियल ही सभु सर्द जाबलू इलाइक़नि वारियूं क़ाइमु थियल कैंप नज़रअंदाज़ थियल रहियूं। बाद में पाकिस्तान जी फ़ौज पारां उते कंटोनमेंट क़ाइमु कयूं वयूं। बाड़ा गलीअ में फ़ौजी कैंप क़ाइमु कई वई। जॾहिं अयूब ख़ान सदर थियो त हिन उन्हनि सभिनी थधनि इलाइक़नि वारनि कैंपुनि तरफ़ उन करे बि ध्यानु ॾिनो जो संदसि तालुक़ बि उन्हनि उतरनि जाबलू इलाइक़नि सां हो। बाड़ा गली जे समर कैंपस में असां मौजूदु आहियूं ऐं अॼु ॿियो ॾींहुं आहे कॉन्फ्रेंस जो। साम्हूं तव्हांखे वाइस चांसलर सेक्रेटरीट नज़र अची रही आहे ऐं हीअ असांजो रिहाइश जो कमिरो आहे। दोस्त वेठा आहिनि। ॿिए ॾींहं जे सेशन्स लाइ असां निकिरी रहिया आहियूं। मोहब साहब, शफ़ीक साहब ऐं सजाद साहब। हाणे असां निकिरंदासीं, मूव कंदासीं। ॿिए ॾींहं जो जेको सेशन आहे उहो स्टार्ट थियण वारो आहे ऐं अॼोके सेशन में डॉक्टर शफ़ीक साहब हिकिड़ो सेशन चेयर कंदो ऐं असां मुख़्तलिफ़ जेके बि सेशन्स आहिनि अॼु अटेंड कंदासीं ऐं उन्हनि जो अपडेट बि तव्हांखे ॾींदासीं। हीउ हिकिड़ो इंतिहाई ख़ूबसूरत पुरसकून ऐं सुठी मौसम वारो इलाइक़ो आहे, जिते एवरेज टेम्परेचर 19-20-21 डिग्री सेंटीग्रेड रहे थो ऐं कैंप वारो माहौल आहे। तव्हां ॾिसंदा हूंदो, महसूसु कंदा हूंदो। हिन समर कैंपस में अहिड़ियूं पुराणियूं इमारतूं अॼियल आहिनि जिन ते सन 1930, 1970, 1913 बि लिखियलु आहे। सभई बारिशुनि, आंधियुनि, ज़िलज़िलनि ऐं तूफ़ाननि अचण बावजूदि उहे इमारतूं अॼु बि जीअं जो तीअं बीठल आहिनि। 1960 खां पोइ हीउ फ़ौजी कैंप पेशावर यूनिवर्सिटी जे समर कैंपस तौरु इस्तेमालु थी रही आहे, जिते को बि रेगुलर कैंपस क़ाइमु नाहे कयो वियो, छालाए त सियारे जी मौसम में सख़्तु सर्दी पवे थी। दोस्तो, ही बाड़ा गली जो समर कैंपस आहे पेशावर यूनिवर्सिटी जो
ऐं जोग्राफी डिपार्टमेंट पारां जेका इंटरनेशनल कॉन्फ्रेंस आहे उनखे असां अटेंड करण लाइ आया आहियूं लाड़काने खां, सजाद अली सहतो ऐं मां, ऐं उनखां अलावा सिंध यूनिवर्सिटी खां असांजा ॿ दोस्त डॉक्टर शफ़ीक जुनेजो ऐं मोहिब लगारी साहिबु आया आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ बाड़ा गली जो जेको समर कैंपस आहे इहो जंहिं वक़्तु वाइस चांसलर हुयो मोहम्मद अली ख़ान साहिबु, उन सदर मोहम्मद अयूब खां हीउ कैंपस यूनिवर्सिटी जे लाइ वरितो, इन जे करे त जीअं हिते मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स पंहिंजा सेमिनार्स ऐं कॉन्फ्रेंसिस मुनक़िद कराए सघनि। शदीद बर्फ़बारी सबबु का बि सवारी मथे अची नथी सघे, उन करे हिन जो नालो ई समर कैंपस रखियो वियो आहे। हिते गर्मियुनि जी मौसम में पेशावर यूनिवर्सिटी जे मुख़्तलिफ़ शोबनि पारां सेमिनार्स, ट्रेनिंग प्रोग्राम्स ऐं कॉन्फ्रेंसूं मुनक़िद करायूं वेंदियूं आहिनि। ऐं मां तव्हांखे इहो बि ॿुधायां त हीउ जेको बाड़ा गली जो समर कैंपस आहे इनखे मुख़्तलिफ़ कॉन्फ्रेंसिस ऐं सेमिनार्स जे लाइ त इस्तेमालु कयो थो वञे, पर इन सां गॾोगॾु हिते मुख़्तलिफ़ क़िस्म जूं मतिलबु ॿियूं एक्टिविटीज़ बि थियनि थियूं, जीअं ट्रेनिंग प्रोग्राम्स बि थियनि था। ऐं हिन बाड़ा गली समर कैंपस में हिन खां अॻु में फ़ौजी कैंप हुई, फ़ौजी कैंप खे ख़तमु करे हिनखे पेशावर यूनिवर्सिटी जे हवाले कयो वियो आहे। हीअ तव्हां ॾिसो दोस्तो, हिन तरफ़ पेशावर यूनिवर्सिटी जूं बसिस बीठियूं आहिनि, यूनिवर्सिटी ऑफ सरगोदा जी बस बीठी आहे, GC यूनिवर्सिटी जी बस जेका आहे उहा बीठी आहे, ऐं पेशावर यूनिवर्सिटीअ जूं 3 जेके आहिनि पॉइंट बसिस बीठियूं आहिनि। इहे सभु जेके आहिनि स्टूडेंट्स ऐं जेके उस्ताद आहिनि उहे हिननि बसिस में चढ़ी आया आहिनि। हिन तरफ़ तव्हां ॾिसो, हीअ ओल्ड बिल्डिंग आहे, पुराणे ज़माने जी आहे, जंहिं ते सन 1907 लिखियलु आहे। हीअ हिन जो पार्किंग एरिया आहे सॼो, जेके बि गाॾियूं मथे अचनि थियूं उहे हिते पार्क थियनि थियूं, कारियूं बि अचनि थियूं ऐं बसिस बि अचनि थियूं, हाईएस्ट बि आयूं आहिनि। अॼु मां सम्झां थो कुझु वधीक माण्हू आया आहिनि कॉन्फ्रेंस अटेंड करण लाइ, कुझु वधीक इलाइक़नि मां। कॉन्फ्रेंसुनि में ईंदड़ महिमाननि लाइ लॻभॻि 25 सूट्स मौजूदु आहिनि, 15 डबल ऐं ट्रिपल बेड वारा कमरा पिणु मौजूदु आहिनि। बाड़ा गली में रोज़ानी ज़िंदगी जी ज़रूरत जी का बि शइ मौजूदु नाहे। खाइण पीअण खां वेंदे दवाउनि ताईं सभु शयूं नथिया गली मां मिली वञनि थियूं। नथिया गली कैंपस खां 10 या 15 मिंटनि जी ड्राइविंग ते मौजूदु आहे। हिते आम माण्हुनि खे रिहाइश मिलणु मुश्किल आहे, पर तालीम जे शोबे सां तालुक़ु रखंदड़नि लाइ कुझु शर्तनि ते कमरा या सूट्स मिली वञनि था। मौसम जो मज़ो वठणु ऐं सुकून भरे माहौल में रहण लाइ बाड़ा गली जी चूंड लाजवाब आहे। हर तरफ़ सांत, पुरसुकून, अहिड़ो उजरो माहौल जिते फितरत जा केतिरा ई सूंह नज़ारा मौजूदु आहिनि। हिते बांदर बि जाम आहिनि, सुबुह जे पहर में घाटे झंग मां मथे आबादियुनि तरफ़ चढ़ी अचनि था, जिते खेनि खाइण पीअण जो सामान जाम मिली वञे थो। हिते शींहं बि रहनि था, जेकी कॾहिं कॾहिं आबादियुनि जो रुख़ बि कनि था। उन करे घणे घाटे झंग में वञण खां सख़्तीअ सां मनो थियलु आहे ऐं अहिड़ा बोर्ड पिणु लॻाया विया आहिनि त सिजल थिए खां पोइ प्यादल कैंपस खां ॿाहिरि न निकिरणु घुरिजे। बाड़ा गली समर कैंपस में जेका मां तव्हांखे ॿुधाई त 17वीं इंटरनेशनल कॉन्फ्रेंस आहे जोग्राफी जी, उनजे बैनर जे अॻियां बीठो आहियां। ख़ासि तौर ते हेॾां तव्हां ॾिसंदव त हॉल 1 आहे, जिते असांजी कॉन्फ्रेंस मुनक़िद थिए थी, ऐं परियां हॉल 2 आहे। इहे असांजा दोस्त आहिनि, मोहम्मद अली लगारी सां त तव्हांजो तारुफ़ करायो आहे। नूर ख़ासि तेली आहे, नवाब शाह में लेक्चरर आहे जोग्राफी जो। चाइना मां हिन जी दोस्त जी MPhil थियल आहे। टॉपिक कहिड़ो आहे? फिज़िकल ओशनोग्राफी में नूर जी उतां MPhil थियल आहे, ऐं इंडस डेल्टा उनजो केस स्टडी आहे, ऐं हाणे वरी PhD लाइ उहो तयारी करे थो। हिकिड़ो हिन तरफ़ तव्हां ॾिसो जेकॾहिं त हीउ सॼो हिननि जो एडमिनिस्ट्रेटिव ज़ोन आहे, हिन जो ऑफिसिस आहिनि। मजमूई तौर ही बाड़ा गली समर कैंपस पाकिस्तान जे ख़ूबसूरत तरीन जाबलू थधियुनि टकरियुनि मां हिकु आहे, जंहिंखे ज़रूरु ॾिसणु घुरिजे। 3 ॾींहंनि ताईं जारी रहंदड़ इंटरनेशनल कॉन्फ्रेंस में जिते पंहिंजे सब्जेक्ट्स खे सम्झण ऐं सम्झाइण जो भरपूर मौक़ो मिलियो, उते मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे रिसर्च स्कॉलर्स सां बि ज़बरदस्त मुक़ाबिलो थियो।